अस्सलामुअलैकुम में रहा टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। खैबर पख्तूनख्वा जे मुख्तलिफ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सेस जा ऑपरेशन 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मुताबिक़ बनू में गुझे इतला ते कार्रवाई दौरान 8 दहशतगर्दनि खे मारियो वियो। ज़िले कुरम में फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब कार्रवाईनि दौरान दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे असराइती अंदाज़ में निशानो बणायो वियो। अज़म इस्तेहकाम तहत दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी रखियूं वेंदियूं। पाकिस्तान चयो आहे त ईरान जी सूरतहाल ते नज़र आहे। ईरान जे मसइले जो पुरअमन हल चाहियूं था। पाकिस्तान अमन लाइ किरदारु अदा कंदो रहंदो। उमीद आहे त ईरान जल्द सूरतहाल ते ज़ाब्तो आणे वठंदो। परॾे ख़त जे तर्जुमान ताहिर इंदिराबी हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त अमरीकी वीज़नि ते पाबंदियुनि बाबति रिपोर्टूं ॾिठियूं आहिनि। उन मामले ते अमरीकी इख़्तियारनि सां राब्ते में आहियूं। उमीद आहे त अमरीका जल्द पाकिस्तान लाइ वीज़ा बहाल कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में पाकिस्तान आसान ख़िदमत मर्कज़ जो इफ्तिताह करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान आसान ख़िदमत सेंटर जे क़याम जो मक़सदु अवाम खे हिक ई छत हेठां मुख़्तलिफ़ सरकारी सहूलियतूं फ़राहम करणु आहे, जंहिंसां शहरियुनि खे बेपनाह आसानियूं मिलंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान आसान ख़िदमत सेंटर लाइ आज़रबाईजान जे ताउन खे साराहींदे चयो त जदीद टेक्नोलॉजी आज़रबाईजान तरफ़ां पाकिस्तान लाइ हिकु क़ीमती तोहफ़ो आहे। इन मंसूबे लाइ मास्टर ट्रेनर्स आज़रबाईजान मां ख़ुसूसी तरबियत हासिल कई आहे, जीअं अवाम खे मयारी ऐं असराइतूं ख़िदमतूं फ़राहम करे सघजनि।